रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अवल अल्लाहु अलीम आला आलम जो धनी कादिर कहजे कुदरत सी कायम आहे कदीर वाली वाहिद वहदहु राज़िक़ रब्ब रहीम सो सारा है सच्चो धनी चई हम्द हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जो जोड़े जोड़ जहान जी जगह जोड़ाई खावद काश खलके मुहम्मद मुकाई कलमो दह करीम ते जितो चयाई अन मौला कव अंत महबूबी ये उताई ओ लिखी जिनाई बई सराहो सैयद है अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह तबारक व तआला जा लखे एहसान करोड़ करम जो तवा सा अज हिन पाक महफिल में खत्म कुरान व तरावी नमाज कुरान करीम जो खत्म शरीफ मुकम्मल थियो आहे उन महफिल में गॾु आहियूं। अज 5वीं रमज़ान मुबारक जी रात आहे। तव्हां वॾा खुश नसीब आहियो जन दोस्तन रात जो बिही करे 5 रातियूं अल्लाह जो कुरान ॿुधो ऐं ख़ुशूसन हाफ़िज़ साहब जंहिं अव्हां खे अल्लाह जे कुरान करीम जो तिलावत ॿुधायो नमाज़ जी सूरत में अव्हां सभु मुबारकनि जा हक़दार आहियो। अव्हां सभिनी खे जमायत खे ॻोठवारनि खे ख़ुशूसन हाफ़िज़ साहब खे कुरान करीम जे ख़त्म पूरे थियण जो लख लख मुबारक हुजनि। दोस्तो ही महीनो रमज़ान मुबारक जो महीनो आहे ऐं हिन महीने में अल्लाह ताला पंहिंजे पाक कुरान करीम जो नुज़ूल फरमायो आहे। तव्हां असां वॾा खुश नसीब आहियूं। ये रमज़ान शरीफ़ जहिड़ो महीनो बि असांखे मिलियो, कुरान करीम जहिड़ो किताब बि तव्हां असांखे मिलियो, वरी नबियनि जो सरदार इमामुल अंबिया बि तव्हां असांजे नसीब में मिलियो। दोस्तो नबी ॿिया बि थी गुज़रिया पर सभु नबी उन्हनि जा उम्मती खोड़ इहे रिसूं कंदा विया त अल्लाह असांखे बि शन महबूब मुस्तफ़ा जो उम्मती थियणु नसीब फरमा। तव्हां असां ख़ुश नसीब आहियूं जो अण घुरियो इहो इनाम अता थियो आहे ऐं अॼोकी हिन राति जी निस्बत सां क़ुरान करीम जी सूरत मंझां हिकु आयत शरीफ़ तिलावत कई आहे जंहिंमें अल्लाह ताला इरशाद थो फरमाए त इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र। अल्लाह ताला फरमाए थो बेशक असां हिन क़ुरान करीम खे क़द्र वारी रात में नाज़िल फरमायो। ऐं अल्लाह ताला अॻिते पाण ॿुधाए थो त वमा अदराका मा लैलतुल क़द्र, तोखे कहिड़ी ख़बर त लैलतुल क़द्र छा आहे। लैलतुल क़द्र जो केतिरो शान आहे, केतिरो मान आहे, ए इंसान तोखे कहिड़ी ख़बर। वरी अॻिते अल्लाह ताला पाण ई ॿुधाए थो त लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। अल्लाह ताला फरमाए थो त लैलतुल क़द्र वारी रात उहा रात आहे जेका 1000 महीननि जी रातनि खां बहितर आहे। सुभान अल्लाह। ये अल्लाह ताला जो वॾो करम आहे। ये रमज़ान शरीफ मिलियो, ये कुरान करीम मिलियो, अदा कंहिंजे सदके में महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके में। कुरान करीम उहो किताब आहे अल्लाह ताला जो प्यारो मलाइकनि जो सरदार जिब्रील अमीन जेको खणी आयो उहो मलाइकनि जो सरदार ऐं अल्लाह ताला जे महबूब ते नाज़िल कयो उहो तमाम नबियनि जो सरदार ऐं अल्लाह ताला जंहिं महबूब जी उम्मत ने ही कुरान करीम जो तोहफ़ो मोकिलियो उहा उम्मत तमाम उम्मतुनि जी अॻुवा। सो ही माह मुबारक महीनो कुरान करीम जी सालगिरह जो महीनो आहे ऐं 25 दिहाड़ा तक़रीबन जो गुज़री चुका आहे। दोस्तो हिन महीने में पंहिंजी इस्लाह कयो, पाण खे नेकीअ जे कमनि में मसरूफ़ कयो ऐं हिन महीने में पंहिंजी अहिड़ी इस्लाह कयो जीअं ॿियनि महीननि में बि अव्हां अल्लाह जे रसूल जी ईअं ई ग़ुलामी ऐं ईअं ई निमाज़ क़ुरान जी मोहब्बत में हुजो। ऐं ही महीनो
उहो महीनो आहे जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आली शान आहे त जेकॾहिं अव्हांखे ख़बर पइजी वञे त रमज़ान मुबारक महीने जो छा रहमतूं ऐं बरकतूं आहिनि त अल्लाह जो कसम मुंहिंजी उम्मत ईअं चवे त 12 महीना रमज़ान शरीफ़ जो महीनो छोजी रमज़ान शरीफ़ जूं रहमतूं ही बरकतूं क़ुरान मुंहिंजे तुंहिंजे दिलबर नबी जो फरमान आहे त रोज़ो उहा इबादत आहे क़ुरान करीम उहा इबादत आहे जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह ताला जी बारगाह में रमज़ान शरीफ़ बि तूं असांजे लाइ शफ़ाअत कंदो त ही क़ुरान करीम बि तूं असांजे लाइ शफ़ाअत कंदो रोज़ो सिर्फ़ बुख जो नालो न आहे तूं असांखे तक़रीबन 25 ॾींहं रमज़ान शरीफ़ जा थियण वारा आहिनि पाण खे बुखूं बि ॾियूं था गर्ज़ छा आहे गर्ज़ इहो ई आहे त बसि अल्लाह ताला तूं असां सां राज़ी थिए ऐं दोस्तो अल्लाह ताला फरमायो अस्सौमु ली व अना अजज़ी बिही अल्लाह ताला फरमाए थो त नमाज़ भी मुझे लाइ आहे इबादत भी मुझे लाइ आहे ज़कात भी मुझे लाइ आहे हज भी मुझे लाइ आहे अल्लाह ताला फरमायो मां नमाज़ जो सवाब उनखे जन्नत ॾींदुसि ज़कात जो सवाब उनखे जन्नत ॾींदुसि हज जो सवाब उनखे जन्नत ॾींदुसि पर अल्लाह जी ज़ात फरमायो अस्सौमु ली व अना अजज़ी बिही जंहिं मुंहिंजे लाइ रोज़ो रखियो उनखे मां जन्नत न बल्कि मां रब करीम मां उनजो थी वेंदुसि सुभान अल्लाह तो दोस्तो रोज़ो उहा इबादत आहे जंहिंमें इंसान जे ईमान जो तकाज़ो थो लॻायो वञे तूं असां नमाज़ छॾे था ॾियूं पर रोज़ो रखूं था अकेलाइप में भी वेहूं था तन्हाईअ में भी वेहूं था वुज़ू भी कयूं था गुरड़ी करे वरी पाणी कढी था छॾियूं ई त हिक ढुक खे नथा ॾियूं छो जो अल्लाह जो ख़ौफ़ आहे अल्लाह जी रज़ा ख़ातिर रोज़ो रखियो आहे जेकॾहिं गुरड़ी करे हिक ढुक खे गीत ॾींदासीं त कंहिंखे ख़बर न पवंदी इहे तुंहिंजी असांजी अदा अल्लाह ताला ॾिसी मलाइकनि खे ॾिसो ए मलाइको ॾिसो मुंहिंजनि ॿारनि मुंहिंजे करे बुख काटी आहे 15 कलाकनि जो रोज़ो रखियो आहे मानी ताम तयार थी वियो आहे अफ़्तारीअ जो टाइम आहे पर मूं रब करीम जे अल्लाह अकबर जे इंतज़ार में वेठा आहिनि रोज़ो नथा खोलनि ए मलाइको तव्हां गवाह हुजो मां रब करीम इन्हनि खे इन इनाम इन नेकी जे सदके मां अल्लाह ताला इन्हनि खे बख़्शे छॾिया तो दोस्तो ही रमज़ान मुबारक वारो महीनो तो असांजे लाइ बख़्शिश जो ज़रियो आहे तो असांजे लाइ रहमत ऐं बरकत जो ज़रियो आहे तुंहिंजे मुंहिंजे दिलबर नबी फरमायो त रमज़ान मुबारक जे महीने जो पहिरियों ॾहाको रहमत वारो ॾहाको आहे ॿियो ॾहाको मग़फ़िरत वारो ॾहाको आहे टियों ॾहाको निजात वारो ॾहाको आहे दोस्तो रहमत वारो ॾहाको तोखां असां खां निकिरी वियो मग़फ़िरत वारो ॾहाको तोखां असां खां निकिरी वियो ऐं निजात वारो ॾहाको बि ॾहाको अधु गुज़री वियो आहे 25 रोज़ा तक़रीबन पूरा थियण वारा आहिनि का ज़िंदगी जी ख़बर नाहे रमज़ान त वरी ईंदो पर शायदि तूं असां मथां न हुजूं सो ही चंद ॾहाड़ा अहिड़ा भला जीअं रमज़ान तोखां राज़ी थी वञे तूं रमज़ान खां राज़ी थी वञ जीअं ही रमज़ान अल्लाह जी बारगाह में वञे त तो असांजे लाइ रमज़ान अल्लाह ताला जे हुज़ूर में शफ़ाअत करे अल्लाह ताला चए मुंहिंजा रब करीम हिन शख़्स मुंहिंजे तुंहिंजी रज़ा ख़ातिर दुखूं काटियूं मूं रमज़ान शरीफ़ जी इज़त कई तहज़ीम कई अदब कयो पाण खे पाणी पीअण खां रोकियईं पाण खे मानी खाइण खां रोकियईं जेके मुंहिंजा अल्लाह बुनियादी नेमतूं उन्हनि खां पाण खे परे कई सिर्फ़ तुंहिंजी रज़ा ख़ातिर मुंहिंजो अदब कई ए अल्लाह मां रमज़ान शरीफ़ तुंहिंजी बारगाह में दुआ थो कयां त इन जी बख़्शिश जो मग़फ़िरत फरमाए सो दोस्तो ही चंद ॾहाड़ा बचा आहिनि हिननि ॾींहंनि में अल्लाह जी बंदगी कयो ऐं ख़ुशूसन आखिर ॾहाके में अल्लाह जे प्यारे नबी फरमायो त लैलतुल क़द्र वारी रात आहे जंहिं शख़्स खे उहा रात इबादत वारी मिली वई त अल्लाह ताला फरमाए थो 80,000 साल जे रातनि खां बि बहितर उहा रात आहे सो कोशिशि कयो तुंहिंजे मुंहिंजे दिलबर नबी फरमायो त लैलतुल क़द्र जी रात 21 रातनि में आहे 21 23 25 27 29 अॼु 25 रमज़ान मुबारक जी रात आहे 21 रातनि में अल्लाह ताला जी बंदगी कयो ॿियनि ॾींहंनि में बि अल्लाह ताला जी बंदगी तुंहिंजे मुंहिंजे दिलबर नबी फरमायो आहे त अल्लाह ताला 5 शयुनि में लिकायो आहे हिकु अल्लाह ताला लैलतुल क़द्र खे रमज़ान शरीफ़ में लिकायो आहे इन जे करे तव्हां सारो रमज़ान इबादत कयो यकीनन अव्हांखे लैलतुल क़द्र जी रात मिली वेंदी ऐं ॿियो अल्लाह ताला इस्म आज़म खे क़ुरान करीम जे अंदरि लिकायो आहे अव्हां पूरो क़ुरान पढ़ंदा रहो यकीनन अव्हांखे इस्म आज़म मिली वेंदो ऐं तुंहिंजे मुंहिंजे दिलबर नबी फरमायो ॿियो अल्लाह ताला
मक़बूलियत वारी घड़ी जुम्मतुल मुबारक जे दिहाड़े में लिकाए छॾी आहे। तव्हां पूरो दिहाड़ो अल्लाह जी बंदगी ज़िक्र कंदा रहो, हथ कमकार में हुजे, ज़बान पंहिंजे यार में हुजे, कार में हुजे, ज़िक्र में हुजे, फिक्र में हुजे, यकीनन तव्हांखे जुम्मतुल मुबारक जे दिहाड़े में उहा मक़बूलियत वारी घड़ी मिली वेंदी। ऐं तुंहिंजे मुंहिंजे दिल पर नबी फरमायो त चौथो अल्लाह ताला जो रास्तो नेकियुनि में लिखियल आहे। हर हिक नेकी कंदा रहो, वो नंढी हुजे या वॾी हुजे, यकीनन अल्लाह ताला जो के हिक नेकी में रास्तो आहे। मन रब करीम तव्हां सां उन राज़ी थियण वारी नेकीअ में तव्हां सां राज़ी थी वञे। ऐं अल्लाह ताला जो नाराज़ को गुनाह में आहे। अल्लाह ताला जे प्यारे नबी फरमायो, हर नंढे वॾे गुनाह खां बचो, ईअं न थिए जो को गुनाह अहिड़ो हुजे जो अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल तव्हां खां नाराज़ थी वञे। सो दोस्तो ही रहमतुनि वारियूं घड़ियूं तो असां खां हथां निकिरी वञी रहियूं आहिनि। ऐं अल्लाह ताला जे प्यारे नबी फरमायो, जेको शख़्स इशा जी नमाज़ पढ़े जमायत सां ऐं फजर जी नमाज़ जमायत सां पढ़े, अल्लाह ताला उनखे सारी रात जी इबादत जो सवाब थो अता फरमाए। जेकॾहिं सारी रात जाॻो था त उहा बहितर आहे, अञा वधीक बहितर आहे। जेकी रातियुनि में 11 महीना तूं असां त पंहिंजी नबीअ जी ज़िंदगी गुज़ारियूं था, अल्लाह जो फर्ज़ बि सही अदा नथा कयूं। पर दोस्त तुंहिंजे मुंहिंजे दिल पर नबी फरमायो त जेको शख़्स रमज़ान शरीफ़ जे महीने में अल्लाह खे राज़ी नथो करे सघे, पंहिंजी बख़्शिश अल्लाह खां नथो कराए सघे, त उहो इंसान बदबख्त आहे। 3 महीने में बि माफ़ी न वठी सघंदो। थोरी चंद ॾींहं बचा आहिनि। ऐं बुज़ुर्गनि जो फरमान आहे त रमज़ानुल मुबारक महीनो जी निस्बत ई आहे जीअं हज़रत याकूब खे 12 पुट हुया, 11 पुट बेफ़रमान थिया, हिकु पुटु यूसुफ अदब वारो अल्लाह ताला उनखे नबीअ जो दर्जो अता फरमायो। तो हज़रत याकूब हिकिड़े यूसुफ जे सदके में 11 पुटनि जे ख़ताउनि खे अल्लाह ताला दरगुदर करे छॾियो। ऐं तो बुज़ुर्गनि फरमायो आहे त रमज़ान शरीफ़ बि ईअं आहे। जेकॾहिं अवां रमज़ान शरीफ़ में पंहिंजी इस्लाह कई, अल्लाह जे रसूल जे रज़ा ख़ातिर नमाज़ूं पढ़ियूं, रोज़ा रखिया, त याकूब जे जीअं 11 पुटनि जी ख़ता यूसुफ जे सदके माफ़ थी वई, अल्लाह ताला बि 11 महीननि जूं ग़लतियूं रमज़ान जे सदके में माफ़ फरमाए। अल्लाह ताला सां दुआ आहे त रब करीम ही चंद घड़ी तव्हां असांखे नेकीअ ते पूरे करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं जेके ॾींहं गुज़री विया आहिनि उन्हनि ॾींहंनि में जेके तो असां खां ग़लतियूं थियूं, कोताहियूं थियूं, अल्लाह जी बारगाह में दुआ त रब करीम उहे ग़लतियूं माफ़ी अता फरमाए। सभिनी जमातुनि खे, ॻोठ वारनि खे मुबारक हुजनि। चाचे मेहर खे, उनजी औलाद खे वॾा ख़ुशि नसीब आहिनि जो चाचे मेहर अली जो पोटो हिन मस्जिद शरीफ़ में उन क़ुरान करीम जे ख़तम शरीफ़ जी ख़िदमत ऐं सआदत हासिल कई आहे। इहा ख़ुशनसीबी आहे। मिठाई सरकार अहिड़ी औलाद जे लाइ फरमायो आहे त भली जायूं माउरूं सदियूं सालिहनि, महशर जे मैदान में उन्हनि ताज मिलनि, बाक़ी ॿियनि वीचारनि ओझा गाई अजाया कया। मिठाई सरकार फरमाए थो त उहे माउरूं, उहे वालिदैन उन्हनि खे मुबारक हुजनि जंहिंजी औलाद क़ुरान जे हाफ़िज़ थिया, जंहिंजी औलाद अल्लाह जे नबी जे इल्म जा आलिम थिया, जंहिंजी औलाद नेक सालिह थिया। मिठाई सरकार फरमाए थो उन्हनि खे मुबारक हुजनि, हिन दुनिया में बि त आख़िरत में बि। अल्लाह ताला खां दुआ आहे त तव्हां असांजी औलाद खे बि नेक सालिह कराए। ऐं हिन रमज़ानुल मुबारक जीअं हमेशह ईअं ई दीन जो जज़्बो, निमाज़ जी मुहबत, क़ुरान करीम जी तिलावत जी मुहबत हमेशह तव्हां असांजी दिल, दिमाग़, ज़बान ते क़ाइम हुजे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।